अस्सलाम वालेकुम। आऊं साइमा डाहिरी, अहमद खान डाहिरी जी थी। असां सिस्टर्स आहियूं, अहमद खान डाहिरी जूं धेरूं आहियूं। असां न्याणियूं पीर साहिब पागारो आला हज़रत पीर साईं पागारे किबला साईं खे अपील करण जे लाइ असां ही वीडियो ठाराए रहिया आहियूं। ऐं असां सांगड़ हुरन जो किलो जेको पेज आहे उन जे ज़रिए सां असां पीर साहिब पागारो किबला साईं खे अपील करण था चाहियूं त पीर साईं असां सां किबला साईं असां सां तमामु घणो ज़ुल्म आहे, तमामु घणो। 16 सालनि खां असांजे अबे साईं खे अकेलो करे असांजे रिश्तेदारनि ऐं बुगटी बिरादरी सां मिली करे शहमीर वारनि सां मिली करे जेके पीपीए जा माण्हू आहिनि उन्हनि सां मिली करे असांजी बनीअ ते कब्ज़ो करायो वियो आहे। असांजी बनी हाणे 16 सालनि खां पोइ जॾहिं फ़ैसिलो थियो आहे हुन जे बावजूद बि असांजी बनी मतिलबु हूअं बि कब्ज़े में हुई, हींअर फ़ैसिले थियण खां पोइ बि बनी कब्ज़े में रखियो वेठा आहिनि। मतिलबु असांखे कब्ज़ो कोर्ट जे तरफ़ां मिलियो आहे, पर उन जे बावजूद बि बनी ते था वञूं त असांखे बनी नथी ॾिनी वञे। किबला साईं असां न्याणियूं तव्हांखे अपील